जय झूलेलाल। मां चंदा माखीजा सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। अॼु जी हीअ ख़बर शहडोल जी आहे। देश जी आज़ादीअ में सिंधी समाज जो योगदान कहिड़े बि तरीक़े सां घटि नाहे। देशभक्तीअ जी इन ई कड़ीअ में अचो त हीअ शहडोल जी ख़बर ॿुधूं। 15 अगस्त जो सिंधी समाज जे अध्यक्ष श्री दादा लालचंद कुंदनानी पारां सिंधु नवयुवक सेवा मंडल जे तत्वावधान में शहडोल जे हेमू कालानी चौक ते तिरंगो फहरायो वियो। कार्यक्रम जी शुरूआत भारत माता जी फोटो ते माला पाए करे कई वई। उन खां पोइ ध्वजारोहण कयो वियो। सेवा मंडल जे सदस्यनि ऐं शामिल माण्हुनि देशभक्ति भरियल गीत ॻायऊं। आख़िर में भारत माता जी जय जा नारा लॻाईंदे कार्यक्रम जो समापन कयो वियो। उते स्वल्पाहार जी व्यवस्था भी हुई। इन मौके ते शामिल रहा नारायण दास जेठानी, संजय रोहरा, जितेंद्र कुंदनानी, अशोक माधवानी, जेपी नागवानी, रवि लालवानी, विजय लाहोरानी, राजकुमार लाहोरानी, मनोहर मोटवानी, दिलीप लाहोरानी, महेश फपियानी, अनिल सनपाल, हैप्पी थदानी, मोहन थदानी ऐं इन्हनि सां गॾु समाज जा कई माण्हू मौजूद हुया। शहडोल जी हीअ न्यूज़ फ़िलहाल एसिताणी। अगर तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।